मके वारो दुख दींदा ये झोली पाए झलींदस दर दर ते वनी मां मोहम्मद कुरान बुधाई हुजूर छा पढ़ियो ॾाढा मक्के में कुरान, मदीने में कुरान, ताइफ में कुरान, बदर में कुरान, ऊद में कुरान। एडो रंग कुरान जो लगो हेडे हेडे तक अल्लाह ताला तो चेस कुरान में पैगंबर वाह जो कुरान पढ़ी तो पढ़ियो बुधण वारन बुधो कुरान बुधंदा विया अखिन में कोड़ा गणी वैला समिउ कुरान मा उनज़िला इलर रसूल तरा आयुनहुम तफीज़ मिन अद-दम जो कुरान बुधो थोड़ा गरीब कर उते जो उते ईमान आता तू करे थोड़े उमर फारूक जेड़े जवान के कुरान झुकाए विदो अरे नजाजी बादशाह को कुरान बादशाही विसारे शरी जो हजरत जाफर तैयार के चई अली संगे भाव के जल्दी कर या तो कुरान न बुधाया ये बुधायो थी पढ़ाए कलमो तो मुसलमान बादशाह को कुरान बादशाहियों विसारे छड़ियो तू काडे थोड़े नजाजी के चई हाउ शुक्र उबार में कलमो न पढ़ाइनो माए मता पोते मोटी पे पो वाजिबुल कत्ल बनजी वेने हाउ शुक्र बच्चा छड़ना पैंदाई रैयत छड़नी पौंदाई बादशाही छड़नी पौंदाई के तो जल्दी कर देर न कर हयातियत एतबार नाए मता मरी न वना सब कुछ छड़ींदस पर कल में कुरान के न छड़ी कुरान हथन में आ नजाशी हुजूर के भी न दिठो आ जड़ो साहबियत जे ज़बान में कुरान बुधई उते जो थे ईमान तो के कुरान वणे न तो वो नजाशी अल्लाह जड़ी वो ईसाई मज़हब जो जड़ी अली साईं जे भाव हजरत जाफर तैयार केरो सोने अली जो भाव ए आलम में ठाटी ए कुरान जो एडियो आयता बीबी मरियम जे शान में पढ़े जो उन जे अखिन में नवार किरी पढ़ा कुरान नथो गालाए टीवी ते वे नोए बाल जी मैच हलदी आ कुटबो बाल आ हिन जो कूका ने सुने अल्लाह हया कर अरे बालन जे करे छोरा निंडा फिटाए अधरा जो बटन सालन की गाला मोटिम जलसे तो दिसांदा छोरा रोड ते वेठा नचंदा न घोट न कुंवर छा थिवा के पाकिस्तान मैच खटी वा अरे हया वचई टके जे बाल कण निंड तो पटाए निंड हिन कुरान जे करे फिटा तो बिना हिसाब जे रब जन्नत में रवा वइज़ क़ालतिल मलाइकत वोट की वारा मुझी मोकला तो के कुरान को बाहर वना इन कुर्सी तो ला कुरान पढ़ा तो मन तो दुनिया में भी इज्जत थई तो कब्र में भी इज्जत रब वट भी इज्जत तो रसूल वट भी इज्जत सोने अली वट भी इज्जत सोने हुसैन वइज़ क़ालतिल मलाइकत या बीठल सुभान अल्लाह न था क्यों खिलन छड़े घणो न खिलदो करे घणे खिलन सां अंदर उकारो थींदुई मुझी जल्दी कुरान में जे फली यज़हकू कलीलन वलियबकू कसीरा कुरान में जे खिलो थोरो रोहो घणो यो मुझे खौफ को कुरान मजीद बुधी अखिन मंगोड़ो अञा ज़मीन ते न किरंदी अगे इमाम माफिया जो ऐलान कंदो मोमिन जी दिल नरम ही कुरान सां थींदी आहे कल भी दिल भी काथे लिखियल आहे कुरान पढ़ा
सुम्मा तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। इन जी मजूरी कने तो के रब भुखियो छॾींदो ना। जेको ॿ कम कंदो, हिकु तिलावत क़ुरान जी, ॿियो जेको 5 वक़्त रोज़ पाबंदीअ सां निमाज़ पढ़ंदो, जेसिताईं जीअर हूंदो माण्हुनि जो मोहताज कॾहिं बि न कंदो। जेको पटका थो लाए ख़ल्क़ जे पेरनि ते उछले चढ़ियो नथी, इहो छो? हिन अलाह जे घर खे छॾियो थी, निमाज़ छॾी थी, गैरनि जा सजदा थो करे, रब जे दर ते पेशानी रखी चओ त सुभान रब्बियल आला। रब मलाइकनि खे थो चए अञा हिन सां लेखा। हसीन जमील चेहरो ऊंदे में तस्वीर मां ठाही तमाज़ मुझे दर ते झुकाई थई, शायद थी जो मलाइका इन सजदे जे करे मां अल्लाह राज़ी थी पियो। मां अलाए केसि ते आवाज़ वञे थो, वॾो बड़ो रहमत जो मींहुं थो अचे। घोटकीअ वारा मना जो की रात में रब बख़्शे छॾे। आमीन त चओ कसदी टेक्टर चवा को बरूसी देन पो आमीन एरी करे जो चौक ताईं बदिजे आ केरिया टेक्टर मिट्टी थी वेंदई। जन्नत में मज़ाई मज़ाती वलियन जी ज़ियारत, इमामन जी ज़ियारत, शहीदन जी ज़ियारत, सिद्दीकन जी ज़ियारत, नबियन जी ज़ियारत, हुजूर जो दीदार, रूबरू अल्लाह जो दीदार। ते नौंदा छंछर आचर सूमर अंगारा अरबा खमस खत्म जुम्मे जो ॾींहुं हूंदो जन्नतनि खे अल्लाह अठे ॾींहुं पंहिंजो दीदार। हे सोणो हे साहब सोणो हे मौलाना सोणो ये स्टेज वारी जमात सोणी हे हेठि वेठल इहे सोणान अरबी मोहम्मद सोणनि खां सोणो ॿुधो घोटकीअ वारो उहो रब केॾो न सोणो ये जहान सजो सोनो बनायो। चलन परायो को मानू तो दिसे, चलन का माई तो दिसे, वात पटरी तो नहीं जिग वही थी। फिर मारे मारे तो खिलना के तो तहन के कीं ठायो थे वाह जो सुनो पर उन्हीं रब जो हुस्न केडो न हुंदो जे जहान के सोनो। बड़ा कुरान क्या वे तो वलहुल अस्माउल हुस्ना पाण त रब सोना पर रब जा नाला भी सोना दी। एड़ो नालो वठ दे जेस ते जीअर हुंदे न बुखियो न वञो। इन ज़बान दा गारियूं दी गिला करे ऐं बकने शिरक जा लफ़्ज़ ॻाल्हाई ज़ानी पर अन्यान ने बुरी नजर करे अल्लाह मुझो नबी तो फरमाए ये को बिन शैन जी ज़मानत ॾींदो जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद आया ये वरतु वेंदो मां जन्नत ॾे। अल्लाह मारे कंदे हिकु बिन जंगन जे विच में शर्म मना ज़िना न करे। ये ज़बान बिन चढ़ा बिन जे विच में इन सां गारियूं न ॾे गिला न करे शिरक जा लफ़्ज़ न ॻाल्हाए। हे बिन शयुनि जी ज़मानत ॾे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयतुल इस्लाम नारे तकबीर व इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम। इतो तो ॻाल्हाया चपन वारो आवाज़ मां वटि नथी कन खोल जॾहिं मलाइकनि चयो सभु चओ सुभान मरियम औरतूं त घणियूं पर रब तोखे चूंडियो। ईसाई मज़हब जो नजाशी बादशाह के मतां सां न मिलंदुसि
बीबी मरियम जी गिला कंदा हो ते हज़रत जाफर तो तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चए नजाशी कुरान में रब माई मरियम जी एवी नेकी कई आ जो तहांखे भी करण नहीं ये हाँ ये जो पढ़े इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफ़ाक व तहरक वस्तफ़ाक अला